अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। सोडल जीअं छुटी करे पंहिंजो तव्हां अॻिते ईंदो आहे, उनजा सौट यानी ख़ासि करे अली ख़ान ऐं पीरल उनखे ॾाढो सम्झाईंदा आहिनि। चवंदा आहिनि सौट तोखे अलाह बचायो, तोखे मंसूर ख़ान बचायो आहे ऐं अलाह साईं अलाह साईं जी महिरबानी सां तूं बचियो आहीं। सोडल चवंदो आहे सौट जंहिंजी ज़िंदगी हूंदी आहे उन खे को हथु न लाहे सघंदो आहे, अलाह साईं जे हथ में हर शइ। ऐं हिते अली ख़ान चवंदो आहे अलाह साईं तोखे दिमाग़ बि ॾिनो आहे, उन खे बि कॾहिं इस्तेमालु कंदो कर। जीअं रहज़न ककर वारा पंहिंजे घर मोटंदा आहिनि ऐं कूंज खे वठी वापसि ईंदा आहिनि त ॾिसंदा आहिनि उते का शइ न हूंदी आहे, सोडल बि न हूंदो, आलम ख़ान बि न हूंदो आहे ऐं ख़बर पवंदी आहे त पुलिस ठारे खे ऐं पीरल खे खणी मिठल खे खणी वई ऐं जेको आहे सोडल वारनि खे पुलिस छॾे ॾिनो हितां। पोइ हिन खे शक पवंदो आहे त इहो कमु सॼो मंसूर ख़ान कयो आहे, मंसूर ख़ान असांखे घुराए असां सां धोखो कयो आहे ऐं जॻह बि हिते ॾिसी वियो त किथे सोडल ॿधल आहे, पुलिस उन मोकिली आहे। इहा पुलिस शाहनवाज़ ख़ान मोकिली हूंदी आहे। शाहनवाज़ ख़ान खे जुमे ॿुधायो हुयो त बाबा इहो कमु थियण वारो आहे ऐं इन शइ जो फ़ाइदो वरितो मौक़े जो ऐं जेको आहे दुश्मन खे पाण में विड़हाए छॾियईं। ऐं वरी इहे हेॾो रहज़न वारा ककर वारा ईअं सम्झंदा त हाणे शाहनवाज़ ख़ान खां वञी मदद घुरूं, जंहिं इहो कमु कयो आहे शैतानी कई आहे, मदद बि वरी उन खां ई वठणु वेंदा ऐं उते ई जेको आहे हथड़ो फेरींदो जेको आहे शाहनवाज़ ख़ान पहिरियों दिन खे मेणा ताना ॾींदो, तव्हां ॾाढा वेझा थी विया आहियो, मंसूर ख़ान जी खटियो खाधो, जेको मुखों परे वेंदो आहे उन सां इहो हशर थींदो आहे। मंसूर ख़ान वॾो बिशनी माण्हू आहे, हेॾां होॾां माना उन खे भड़काईंदो रहज़न खे। अञा शाहनवाज़ ख़ान वरी उनजा माण्हू बि छॾाए ॾींदो, उनजे मथां हथड़ो फेरींदो, उन्हनि खे वरी पंहिंजो करे वेंदो ऐं हिननि जे कुल्हे ते बंदूक रखी शाहनवाज़ ख़ान ॾे हलाईंदो, शाहनवाज़ ख़ान हलाईंदो मंसूर ख़ान ॾांहुं। रहज़न वारनि खे ख़बर ई न पवंदी त असां सां थी छा रहियो आहे। वॾी गेम खेॾंदो शाहनवाज़ ख़ान। अल्लाह हाफ़िज़।